ठट्टो डर्जिस कम यूनिट जंपीर पारां जंपीर जे कोहिस्तानी पट्टी में क़ाइम विंड मिल्स पारां CSR फंड इलाक़े ते ख़र्च न करण मक़ामी माण्हुनि खे अवालियत जी बुनियादनि ते रोज़गार न ॾियण तोड़े विंड मिल्स में मक़ामी माण्हुनि खे घटि अजरत ॾियण ख़िलाफ़ जंपीर शहर में ऐलानियल 2 ॾींहनि वारी अलामती बुख हड़ताल कैंप जंपीर शहर जे बाईपास चौक ते जिसकम ज़िले ठट्टे जे ऑर्गेनाइज़र असद गोपांग रशीद दर्स अहमद सोलंकी ज़ाहिद पालारी गुलशोरो जी अॻवानी में क़ाइमु करे वरिती आहे जिते पहिरें ॾींहं ते सियासी समाज जे अॻवाननि शहरनि तोड़े ॻोठाणनि पहुची यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते जिसकम ज़िले ठट्टे जे ऑर्गेनाइज़र असद गोपांग चयो त कोहिस्तान वासियुनि खे हूअं ई हर दौर में नज़रअंदाज़ करे खेनि पंहिंजे ई हक़नि खां महरूम रखियो वियो आहे, पर जंपीर ऐं उन जे कोहिस्तानी पट्टी में वॾी तादाद में मुल्की तोड़े गैर मुल्की विंड कंपनियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जेके बिजली पैदा कनि पियूं, पर अफ़सोस जो उन्हनि कंपनियुनि में न मक़ामी माण्हुनि खे रोज़गार थो मिले, न ई खेनि बिजली पीअण जी साफ़ पाणी सिहत तालीम रोज़गार रोड रस्ते जी का बि बुनियादी सहूलियत मुयसर थी न सघी आहे। CSR फंड में भी जंपीर वासियुनि ते ख़र्च नथो कयो वञे, न ई फंडनि में करप्शन कंदड़ एडमिननि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे, न ई कोहिस्तान वासियुनि जा ॻोठ पका थी सघिया आहिनि। हिन चयो त कोहिस्तानी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी कब्ज़ा वालार भी जारी आहे, जंहिं करे कोहिस्तान वासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। हिननि घुर कई त जंपीर में मौजूद विंड कंपनियुनि पारां कम्यूनिटी सपोर्ट रिलीफ फंड CSR जंपीर जी अवाम ते ख़र्च करे फंडनि में करप्शन कंदड़ एडमिननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड हासिल करे जंपीर शहर जी बुनियादी मसइलनि सिहत तालीम रोज़गार पीअण जे साफ़ पाणी समेत जंपीर जे समूरनि कोहिस्तानी ॻोठनि खे पको करे विंड कंपनियुनि में कमु कंदड़ समूरनि मुलाज़िमनि जी लिस्टूं ज़ाहिर करे मक़ामी माण्हुनि खे वधि खां वधि रोज़गार मुहैया करे कोहिस्तान वासियुनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾियारिया वञनि जे हू बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि।